बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां मुंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह महिराण। खोड़ सारियूं दुआऊं हिन अंगण ते अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं मुमकिन आहे त अॼु या हिन मौसम में अव्हां जी तबियत कुझु लोॾनि में हुजे, छाकाणि त मौसम जीअं ई तब्दील थींदी आहे त असां जे गले ते असरु थींदो आहे, कुझु फीवर हूंदो आहे, ईअं ई थोरी तबियत डाउन रहंदी आहे ऐं तबियत जेकॾहिं डाउन आहे त तमामु घणो पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजी तमामु घणी केयर कयो। जीअं मौसम चेंज थिए थी त यकीनन उनजो हिकिड़ो असरु थिए थो, सो केयर सां अगेन पाण बिल्कुलु ठीकु बि थी वेंदासीं ऐं वरी उन मौसम में एडजस्ट थी वेंदासीं ऐं मौसम खे यकीनन पाण इंजॉय बि कंदासीं। इलाही महीना पाण वटि गर्मी हलंदी आहे, हूअं 8 महीना पर 9 महीना बि थी था वञनि त पाण गर्मी खे बर्दाश्त करियूं था। ऐं उनखां पोइ जॾहिं मौसम थोरी चेंज थियणु शुरू थींदी आहे, हवाऊं तब्दील थियणु शुरू थींदियूं आहिनि ऐं ॾींहं बि कुझु थधो महसूसु थींदो आहे त पोइ कमकार बि मूंखे लॻे थो त पोइ पाण उन लाइट वे सां वठणु शुरू कंदा आहियूं, छाकाणि त मौसम जो मिज़ाजनि ते बि तमामु गहरो असरु पवंदो आहे। मौसम सुठी आहे त मिज़ाज सुठो आहे, मौसम तमामु घणी गरम हूंदी आहे, सख़्तु गर्मियूं हूंदियूं आहिनि त पाण ॾिसंदा आहियूं त मिज़ाज बि माण्हुनि जा ॾाढा तेज़ हूंदा आहिनि। सो इहो हिकिड़ो इम्पैक्ट आहे, हिकिड़ो असरु आहे मौसम जो। सुबुह जो वक़्तु आहे ऐं हीउ जेको पहर आहे, थधो पहर, ऐं मौसम जी त पाण ॻाल्हि करे ई रहिया आहियूं। सो थधे पहर में मां सम्झां थी तव्हांजा कमकार बि ॾाढो सुठे तरीक़े सां हली रहिया हूंदा ऐं असांजा तमामु व्यूअर्स जेके हिन वक़्तु असांखे टेलीविज़न स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम ऑन द स्क्रीन हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं गॾोगॾु हेठि नंबर बि हली रहियो हूंदो। मां अनाउंस बि कंदमि, रोज़ प्रोग्राम में अनाउंस कंदी आहियां अव्हां जे लाइ, त जीअं अव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो। 022210285 तव्हां इहो डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। सो प्रोग्राम में जेको टॉपिक आहे, अॼु ॿारनि जी सिहत जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। बेसिकली कोशिशि कंदासीं त ॻाल्हाए सघूं त मौसम जीअं तब्दील थींदी आहे त ॿारनि ते कीअं असरु पवे थो मौसम जो ऐं वरी पोइ कीअं केयर करणु खपे। ऐं असांजूं तमामु लेडीज़, असांजूं तमामु भेनरूं जेके हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसी रहियूं आहिनि, अव्हांजा नंढड़ा ॿार ऐं उन्हनि जी तबियत में जेकॾहिं तव्हां बदिलाव ॾिसो था त पोइ प्रोग्राम खे तव्हां पूरो ॾिसिजो। प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं त तमामु ॻाल्हियूं अव्हां सां शेयर कयूं जेके काराइतियूं रहनि। सो व्यूअर्स, अॻियां वधूं था ऐं जेके आयल मौज़िज़ महिमान आहिनि, ॿुधाईंदी हलां त डॉक्टर चंदीराम साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं चाइल्ड स्पेशलिस्ट पाण आहिनि। सर्जन खे आउं भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम सर, ठीकु आहियो? बिल्कुलु फर्स्ट क्लास। ज़बरदस्त सर। मौसम ॾाढी चेंज थी वई आहे, हवा थधी इलाही महसूसु थिए पई, उत्तर जी हवा महसूसु थिए पई। अच्छा, मौसम जॾहिं तब्दील थिए थी, पहिरीं त मूंखे अव्हां ॿुधाइजो मौसम अव्हांखे कहिड़ी वणंदी आहे? मुंहिंजे ख़्याल में वणनि न वणनि त अलॻि इशू आहे, पर मौसमूं सभई जेके आहिनि उहे आंटर शयूं आहिनि ऐं उन्हनि खे मौसमनि खे पंहिंजे टाइम ते अचिणो आहे ऐं असांखे उन्हनि सभिनी मौसमनि खे पंहिंजे हिसाब सां एंजॉय करणु खपे ऐं उन्हनि खे वेलकम करणु खपे सही सां। बाक़ी हूं त आम हालत में सभिनी खां बहितर मौसम जेका आहे, छो त मुंहिंजो तालुक थर सां आहे, तंहिंजे करे थर जे माण्हू खे बरसाति खां सवाइ ॿी का शइ सुठी कोन लॻंदी आहे। तंहिंजे करे बरसाति जी मौसम जेका हूंदी आहे उहा इंतिहाई ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं इन करे जो बरसाति जा अनेक फ़ाइदा बि थियनि था। थर में तव्हां ॾिसो या ॿियनि हंधनि ते हिकिड़ो त वण टिण धोप जी साफ़ थी वञनि था, ॿियो पाणी जी खोट हुजे थी, अणाहठ हुजे थी, उहा पूरी थी वञे थी। उनखां पोइ फसल वग़ैरह जेके जिथे थर पाणी ते ई, बरसाति जे पाणी ते ई फसल वग़ैरह थियनि था उहे माण्हू ख़ुशहाल थियनि था, उन्हनि जो गुज़र सफ़र बहितर थी थो वञे। ऐं बरसाति जी मौसम में तव्हां ॾिसंदा मुख़्तलिफ़ मंज़र हूंदा आहिनि, जीअं खिवण बि थिए थी, बादल थियनि था, गोड़ घमसान थिए थो। सर, हिकिड़ो मां इंटरव्यू ॾिसां पई, नंढड़ा ॿार वेठल हुया ऐं हिकु होस्ट ॿारनि खां पुछी रहियो हुयो त अव्हांखे कहिड़ी मौसम पसंदि अचे थी, त हिकिड़ो ॿारड़ो हुयो, उन चयो वसकारो। जी जी। अञा उनजे तरफ़ माइक आई बि कोन, उन एतिरो ज़ोर सां चयो वसकारो त होस्ट हुन खां पुछणु लॻो, छा तव्हां थर जा आहियो? हा, असां थर जा आहियूं। सही ॻाल्हि आहे, जॾहिं मौसम तब्दील थिए थी, मींहुं वसे थो थर में त थर ख़ुशहाल थी वञे थो ऐं जॾहिं घणो मींहुं पवंदो आहे थर ख़ुशहाल हूंदो आहे। यकीन कयो
विज़िट जे लाइ ॾाढो सुठो रहंदो आहे। सो या असां वटि हिकिड़ी ईअं चई सघां थी त असांजी इनकम बि जनरेट थिए थी जेकॾहिं सही तरीक़े सां सुहिणे तरीक़े सां हिन ते कमु कयो वञे त सुहिणे तरीक़े सां ॾाढो नाणो कमाए सघिजे थो। अच्छा, मौसम जी तब्दीली ऐं वरी पोइ सिहत ते जेके असर पवंदा उन बाबति असां ॻाल्हाईंदासीं। जी सर। मौसम तव्हां ॾिसो त चेंज थींदियूं आहिनि। हू आम हालत में त नवंबर में सियारे जी तक़रीबन शुरूआति थींदी आहे। जेका हाणे मौसम अॼुकल्ह चेंज थिए पई उहा 15 ॾींहं महीनूं अॻु ई सम्झो त थोरी सर्दी वारी कैफ़ियत थी वई आहे। उनमें थींदो ईअं त जीअं त गर्मी जी मौसम मां हिकदमि सियारो अचे थो, असां वटि रूटीन इहो हूंदो आहे त जिन माण्हुनि वटि एसी आहिनि, जेके माण्हू अंदरि सुम्हनि था उहे एसी फुल 16 ते रखियो ऐं ब्लैंकेट ओढ़े सुम्हींदा रहनि। पोइ उन में ईअं थींदो आहे ॿार जेके हूंदा आहिनि नंढा ॿार उहे कंबल पाइण या उन्हनि खां भुलिजी वेंदो आहे। सुबुह जो उथंदा त नक पियो वेंदो, स्नीज़िंग थींदी, थोरो हल्को बॉडी एक वग़ैरह। त इन क़िस्म जी कैफ़ियत साॻी वॾनि सां बि थिए थी। एसी खे छॾे जेकॾहिं तव्हां जेके माण्हू ग़रीब आहिनि, जेके माण्हू ॿाहिरि सुम्हनि था ॻोठनि में, ॿाहिरि सुम्हण जी हिकिड़ी रवायत पाण वटि सिंध में आहे। सभिनी वटि बिजली या इन क़िस्म जा बिजली जो हाल बि तव्हां ॾिसो था त उहे जेके माण्हू ॿाहिरि सुम्हंदा आहिनि उन में बि सुबुह महिल जेकॾहिं 4-5 बजे असुर ते तव्हां ॾिसंदा माक बि पाए थी, थधि बि घणी थींदी वञे ऐं गर्मी जे करे ॿार नंढा ईअं ई सुम्ही पवंदा आहिनि बिना ओढ़ण जे, त सुबुह महिल उन्हनि खे उहा सर्दी असर करे थी। साॻी कैफ़ियत जेका ज़ुकाम वारी कैफ़ियत, बॉडी एक थिए थो, जिस्म में सूर, हल्को सो बुखार, खंघि, ज़ुकाम, त इहे शयूं सियारे जे आमद जो माना हिकिड़ो ऐलान आहे। जेकॾहिं खंघि ज़ुकाम शुरू थिए थो, वायरल इन्फेक्शन, सियारे जो ऐलान थी वियो त हाणे सियारो अचण वारो आहे, अचे पियो सियारो। त उन में थोरो जेकॾहिं माण्हू केयर करे, ख़्यालु करे ऐं उनखे प्रॉपर वे में ॾिसे। ॿियो डाइट, सिर्फ़ु सुम्हण न पर उन सां गॾोगॾु खाधो। जीअं हाणे पाण वटि इहो ई आहे त थधो पाणी, बर्फ़, कोल्ड ड्रिंक्स या थधियूं शयूं जेके आइस्क्रीम वग़ैरह बोतलूं ॿारनि वटि ॿार अॼुकल्ह इलाही सारियूं यूज़ कनि था, उहे हूअं ई सिहत लाइ के बहितर शयूं न आहिनि। पर घटि में घटि मौसम चेंज थिए थी त पोइ उन्हनि जो जेकॾहिं ख़्यालु कबो त वायरल इन्फेक्शन थियनि था या गलो ख़राबु थिए थो त उन्हनि मां माण्हू आसानी सां बची वेंदो, कंहिं वॾे इलाज खां सवाइ, घणा पैसा ख़र्च करण खां सवाइ, डॉक्टरनि खे विज़िट करण खां सवाइ। इन करे जो अॼुकल्ह डॉक्टरनि वटि विज़िट करण बि ॾाढो ॾुखियो आहे। पैसा माण्हुनि वटि तमामु घटि आहिनि। डॉक्टरनि वटि वञो, हिकिड़ो माण्हू ॻोठ ॿाराड़ी मां अचे थो त अॼुनि जा रेट टैक्सी करे अचे थो त 20,000 रुपया टैक्सी वठे थी। हाणे उहो माण्हू जेकॾहिं ॿार खे खंघि ज़ुकाम थिए उन लाइ शहर में अची ज़ुकाम जी दवा वठे, खंघि जी दवा वठे, त तव्हां अंदाज़ो करियो त उनजी बजट, उनजी जेका आहे कहिड़ी पोज़ीशन थी वेंदी। त एहतियात सभिनी खां अहम शइ आहे प्रिवेंशन। पाण जो सॼो जेको आहे ज़ोर पाण वटि हूंदो आहे। बीमारी थिए त पोइ ख़्यालु कबो, जेकॾहिं बीमारी नाहे त पोइ पाण हर तरह जी बदपरहेज़ी कंदासीं, चाहे खाइण हुजे, चाहे सुम्हण हुजे। त उन में जेकॾहिं माण्हू परहेज़ करे थो, एहतियात करे थो, प्रिवेंशन करे थो, त पोइ इन्हनि बीमारियुनि खां बची बि सघिजे थो ऐं उन्हनि खे आसानी सां मुंहुं ॾेई सघिजे थो। एग्ज़ैक्टली तव्हां सही चई रहिया आहियो। प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। इलाज, एहतियात इलाज खां बहितर आहे, इहा ॾाढी सुहिणी कहावत आहे। ऐं मां सम्झां थी त असां वटि जेके उहे असांजा वॾड़ा जेके इन्हनि शयुनि ते बिलीव कनि था, यकीन रखनि था, त इहे शयूं साबित बि थींदियूं आहिनि। तव्हांजे घर में तव्हांजा जेके वॾड़ा आहिनि उहे यकीनन अव्हांखे ज़रूरु इन ॻाल्हि ते ध्यानु छिकराईंदा हूंदा त जेकॾहिं अव्हां केयर कंदव त पोइ तव्हां इलाज खां बची सघंदव। जॾहिं स्नीज़िंग जी तव्हां ॻाल्हि कई, नक वहणु, गले में थियणु, टॉन्सिल्स थियणु, उन जे लाइ बि सर कुझु टिप्स हूंदियूं आहिनि जेके तमामु ईज़ी हूंदियूं आहिनि। उन में तव्हां गरम पाणी पियो, गरारा कयो ऐं केयर कयो, ऑयली शयूं न खायो, थधियूं शयूं न खायो, त उन सां बि गले खे राहत मिलंदी आहे, फ़रहत मिलंदी आहे ऐं गलो सेट रहंदो आहे। अच्छा, आउं चाहींदसि ॿारनि ते बि पाण ॻाल्हायूं।
हिन मौसम में इफेक्ट घणो ॿारनि ते सर्दीअ जो जॾहिं पवे थो त पोइ कीअं केयर करणु खपे, पेरेंट्स खे कीअं अव्हां सम्झाईंदव, कीअं ॿुधाईंदव? ॾिसो, घणो सर्दी जो असरु जेको आहे उहो जॾहिं सर्दी अचे थी ऐं जॾहिं सर्दी वेंदी आहे, सियारे जी शुरूआति ऐं सियारो जॾहिं ख़तमु थींदो आहे त उन में ज़्यादा प्रॉब्लम थींदा आहिनि। उनजी वजह इहा हूंदी आहे त माण्हू उन लाइ ज़हनी तौर ते तयारु न हूंदो आहे। हींअर बि जीअं हिकदमि मौसम चेंज थियो आहे त उन लाइ हर माण्हू सियारे जे हिसाब सां न उनजा गरम कपिड़ा कढियल हूंदा, न उन खाइण जेको खाधो आहे उनखे बि उन हिसाब सां ई ऊन्हारे वारे हिसाब सां गर्मी जे मौसम जे हिसाब सां हलाईंदा हूंदा। त प्रिवेंशन इहो ई आहे त सुबुह महिल जेकॾहिं थधि थी थी वञे त एसी बंदि करे छॾिजे ऐं कपिड़ो ओढियल न आहे ॿारनि खे। एसी जी सीज़न त मां सम्झां थी हाणे ख़तम थी वई आहे, बसि हाणे एसी त हलंदा माण्हुनि वटि। माण्हू त पाण वटि अहिड़ा बि आहिनि जेके डिसंबर में बि एसी हलाए कंबल विझी सुम्हनि था, त उनखे ॿारनि खे कपिड़ो ढकिजे। सुबुह जो उन्हनि खे थधो पाणी कोशिशि करे अवॉइड कजे। अहिड़ियूं शयूं जेके जीअं आइस्क्रीम आहे, कोल्ड ड्रिंक आहे, चिप्स आहिनि, इहे सभिनी खां वधीक प्रॉब्लमेटिक इहे आहिनि। त उन्हनि खे जेकॾहिं अवॉइड कबो हिन मौसम में, ऐं गरम पाणी न त बि घटि में घटि थधो पाणी तव्हां यूज़ न करियो। आम पाणी जेको सादो पाणी आहे उनखे ई इस्तेमालु कजे। जेकॾहिं स्टीम वठी छॾिजे, बाफ़ वठी छॾिजे, उन में लौंग विझी तव्हां बाफ़ वठी छॾियो, जेकॾहिं बाम विझी तव्हां उनजी बाफ़ वठी था छॾियो, लूणु पाणी जा गरारा करे था छॾियो, त मुंहिंजे ख़्याल में पर इहे शयूं प्रैक्टिकली माण्हू तमामु घटि कनि था। चवण जे हिसाब सां त ठीकु आहे, पर प्रैक्टिकली माण्हू नथा कनि। माण्हुनि जो टारगेट इहो हूंदो आहे त डॉक्टर साहिबु इन लाइ दवा ॾेई छॾियो, गले में सूरु आहे इनजी का एंटीबायोटिक ॾियो। हालांकि एंटीबायोटिक जो इन्हनि शयुनि में को रोल कोन्हे। एंटीबायोटिक अञा बि इन्हनि शयुनि खे वधीक ख़राबु कंदियूं। ॿार जी इम्यूनिटी जेका आहे, उन्हनि जी क़ुवत मुदाफ़ियत जेका आहे उनखे घटि कंदियूं, सप्रेस कंदियूं। तंहिंजे करे एंटीबायोटिक खां अवॉइड कजे। ऐं लोकल रेमेडीज़ जेके इहे ई आहिनि, त घर में जेके पाण सिंधी माण्हू काढ़ो ठाहे यूज़ कंदा आहियूं, अदरक विझो तव्हां, उनमें इलायची विझी छॾियो, कारा मिर्च या लौंग वग़ैरह, उनजो जेको आहे काढ़ो ठाहे तव्हां, जेकॾहिं तव्हां ॾिठो त जॾहिं कोविड आयो त हर माण्हू इहो सुबुह शाम पीअणु शुरू कयो। त इहे शयूं जेके आहिनि इहे प्रिवेंशन में। बाक़ी जॾहिं सर्दी वधीक अचे थी, सियारो बिल्कुलु चोट ते अचे थो, त उन्हनि ॾींहंनि में घटि ॿारनि जे हवाले सां ॿारनि जी ड्रेस जो ख़ासि तौर ते ॿारनि जा हथ हैंड ग्लव्स हुजणु खपनि, दस्ताना जेके टोपी शोपी पाइणु खपे ॿारनि खे, मथो कवर हुजणु खपे, ऐं बाक़ी गरम कपिड़ा उन हिसाब सां ॿारनि खे थोरो ख़्यालु कजे त सर्दी में गैर ज़रूरी जॾहिं सुबुह जो टाइम हुजे थो या राति जो देरि सां ॿाहिरि वञी जेके वेही रहंदा आहिनि या गेम वग़ैरह कंदा आउटडोर, त उन्हनि में सर्दी लॻण जा वधीक चांस हूंदा आहिनि। त उन्हनि ॾींहंनि में बचाव करणु खपे। बाक़ी आम तौर ते इहे लोकल रेमेडीज़ मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहिनि। इन नज़ले, ज़ुकाम, खंघि, इहे जेके थियनि थियूं शयूं सियारे में। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं ॾाढो आसान तरीक़ो आहे, आसान तरीक़ेकार आहिनि। घर में तव्हां पाणी खे गरम कयो, उनमें थोरो बाम विझी छॾियो, लौंग विझी छॾियो, या उनमें सिर्फ़ु लूणु विझो। उहो पाणी जॾहिं हुन उहो बॉइलिंग पॉइंट ते अचे थो, बॉइल थिए थो, त तव्हां हुनजी बाफ़ वठो, स्टीम वठो। उन सां ॾाढी राहत मिलंदी आहे। ऐं जेकॾहिं नक बंदि आहे, कन बंदि आहिनि, त हिकु दफ़ो बाफ़ वठण खां पोइ जॾहिं ॿिए दफ़ा वठंदा आहियूं त फील थींदो आहे त हाणे कन खुली विया आहिनि, नक खुली वियो आहे। सो यकीनन तव्हां इहो ज़रूरु ट्राए कंदा हूंदव। ऐं अव्हां सियारे जी मुंद में जॾहिं अव्हां जो गलो ख़राबु थींदो हूंदो त यकीनन अव्हां घरनि में ईअं कंदा हूंदा। अच्छा, असां जेके सिंधी माण्हू आहियूं, असां सादा माण्हू आहियूं, ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके असांजूं पंहिंजूं रेमेडीज़ आहिनि उन्हनि खे ई फॉलो कयूं। ऐं फॉलो जॾहिं कंदा आहियूं त असांखे यकीनन उन सां तुर्त फ़ाइदो मिलंदो आहे, जल्दी फ़ाइदो मिलंदो आहे बनिस्बत जॾहिं असां मेडिसन ते अचूं था। अच्छा, मेडिसन घणियूं वठण सां, घणियूं वापराइण सां बि नुक़सानु सिहत ते थिए थो। अच्छा सर, मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे, फार्मासिस्ट आहे, उनजो पंहिंजो मेडिकल स्टोर आहे, ऐं उहा मूंसां जॾहिं असां मिलियासीं, ॻाल्हि ॿोल थी, त उन मूंखे चयो, ताहिरा यकीन कयो तव्हां
त असांजा माण्हू सब्ज़ी ऐं फ्रूट ते एतिरो ख़र्च कोन था कनि जेतिरो मेडिसन वठण ते कनि था। ऐं उहे फैमिलीज़ जिन जे घर में सवले तरीक़े सां कुकिंग कोन थी थिए उहे बि असां खां प्रॉपर मेडिसन वठनि था। इट मीन्स दैट असां ॾाढो बिलीव करे वरितो आहे मेडिसिन्स ते, असां पंहिंजी केयर करणु विसरी विया आहियूं। मूंखे ज़र ईअं फील थींदो आहे। अव्हां कीअं ॾिठो आहे इन प्रोसेस खे? उन में जेका आहे टे जेके धुरियूं इन्वॉल्व आहिनि। मेडिकल सां रिलेटेड माण्हू, डॉक्टर, पैरामेडिक, उहे सभई, स्टोर जेके आहिनि, फार्मेसी जा जेके बि शॉप आहिनि, फार्मासिस्ट त तमामु घटि हूंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा त क्वालिफाइड फार्मासिस्ट स्टोरनि ते कोन था हुजनि, जेको बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे। ऐं ॿियो असांजी पब्लिक, असां टिनी जो फॉल्ट आहे जो असां अहिड़ियुनि शयुनि खे हरूभरू सम्झूं था त इहे फ़ाइदे वारियूं आहिनि। एंटीबायोटिक जे हवाले सां बि पहिरीं त ॾोहारी डॉक्टरनि खे काउंट कबो, असीं सभई उन जो हिसो आहियूं। जेके वायरल इन्फेक्शन थिए थो, पेरेंट्स जे ज़ोर ॿधण ते एंटीबायोटिक लिखी ॾींदा, जेका सम्झण जे बावजूदि त इहा शइ ॿार खे, हिन खे, माण्हू खे फ़ाइदो न पर घटि में घटि नुक़सानु ॾींदी। त पहिरीं शुरूआति उतां थिए थी। ॿी शुरूआति थिए थी पेरेंट्स खां, जेके इंसिस्ट कंदा आहिनि त डॉक्टर साहब न, ही त तव्हां बुखार जी दवा ॾिनी, खंघि जी, इन सां त कुझु कोन थियो आहे, हाणे महिरबानी करियो तव्हां एंटीबायोटिक लिखो, ऐं एंटीबायोटिक खां सवाइ त पेरेंट्स बि इहे शयूं कोन था सम्झनि। उन खां पोइ अचो तव्हां सेल्फ मेडिकेशन। स्टोर असांजा जेके आहिनि उन्हनि ते जेकॾहिं डॉक्टरनि जे प्रिस्क्रिप्शन ते जेकॾहिं दवाऊं जेतिरियूं खपंदियूं ओतिरियूं ई जेके स्टोर वारा पाण पंहिंजी मर्ज़ी सां माण्हुनि खे अचे थो केरु साईं मथे जे सूर जी गोरी ॾियो त उहो ॾेई था छॾनि। अच्छा, हिकिड़ो ॿियो मेन इशू मां ॾिठो आहे त जॾहिं तव्हां मेडिसिन वठो था त चवंदा आहिनि त असां वटि इहा मेडिसिन कोन आहे, बट यस ही फॉर्मूला चेंज आहे, तव्हांखे हीअ मेडिसिन सूट कंदी। त इहो बि असांजो ॾाढो रुझान वधी वियो आहे। इहो पहिरीं ॻाल्हि त स्टोर वारे खे जेकॾहिं हू क्वालिफाइड फार्मासिस्ट आहे ऐं उनखे प्रिस्क्रिप्शन पेपर ते डायग्नोसिस लिखियलु आहे, प्रॉपर मेडिकेशन आहे, ऐं त पोइ उनखे उहा अञा बि उन में इंटरवेन करे सघे थो। पर जेके माण्हू नॉन क्वालिफाइड आहिनि, जेके सिर्फ़ु मैट्रिक पास करे स्टोर जे दुकान ते वेठा आहिनि, उन्हनि खे त घटि में घटि इन क़िस्म जो इंटरवेन करणु क्राइम जे बराबरि आहे। हू बि बहितर जॻहियुनि ते मेडिसन जेके हूंदियूं आहिनि उहे फार्मेसी डिपार्टमेंट हूंदो आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त जेकॾहिं तव्हां 2 एंटीबायोटिक लिखियूं, डॉक्टर लिखियूं आहिनि, ऐं उहे 2 एंटीबायोटिक पाण में उन जा हिकिड़ा हूंदा आहिनि सिनर्जेटिक इफेक्ट जेके हेल्प कंदा आहिनि, हिकिड़ा उनखे न्यूट्रलाइज़ कंदा आहिनि, अहिड़ियूं दवा हूंदियूं आहिनि। त उहे फार्मेसी वारा डॉक्टर खे फ़ोन करे ॿुधाईंदा आहिनि त डॉक्टर साहब तव्हां हीअ मेडिसिन लिखी आहे, इहा ठीकु न आहे, पर पाण वटि इन क़िस्म जा सिस्टम आहिनि कोन। तंहिंजे करे फार्मेसी वारनि खे घटि में घटि जेका तव्हां ॻाल्हि करियो था त चेंज करणु मेडिसिन, आउं सम्झां थो इहो बिल्कुलु कंहिं हवाले सां जाइज़ कोन्हे। वापसि उन डॉक्टर वटि मोकिलणु खपे त तव्हां हीअ असां वटि मेडिसिन न आहे, हीअ अवेलेबल कोन्हे, हीअ बंदि थी वई आहे, तव्हां डॉक्टर खां जी चेंज कराए वठो। बाक़ी पंहिंजी मर्ज़ी सां चेंज करे ॾियणु, हिकिड़ो तूं चेंज करे ॾे थो उहो बि ॾुआरी आहे। ऐं ॿियो जेको हरूभरू स्टोर वारे ते भरोसो करे थो, उनखे बि सोचणु खपे त हिकिड़े क्वालिफाइड डॉक्टर जेका शइ लिखी आहे, हिस्ट्री वठी, एग्ज़ामिनेशन करे, डायग्नोज़ करे, त ज़रूरु हुनजे ज़हन में तव्हांजे लाइ का शइ हूंदी त हिन जा साइड इफेक्ट कहिड़ा आहिनि, हिनखे ई डायबिटिक आहे, हाइपरटेंसिव आहे, हिन क़िस्म जी एलर्जी जो प्रॉब्लम आहे, ईअं न त तव्हां अहिड़ी मेडिसिन चेंज कराए वठो जेका तव्हांखे नुक़सानु ॾेई वठे। त इहो बिल्कुलु न थियणु खपे। मुंहिंजे ख़्याल में इहो प्रैक्टिस जेका आहे इहा फ़ाइदे जे बजाए नुक़सानु रसाए थी। तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। ऐं काफ़ी सारियूं फैमिलीज़ मूं ॾिठियूं आहिनि पर्सनली, जॾहिं
असां घटि बीमारी में मुब्तला हूंदा आहियूं ऐं ग़लति दवा वापराइण सां उहा बीमारी वधंदी आहे ऐं उहो तव्हांजी ज़िंदगी भर जो नासूर बणिजी वेंदी आहे। सो पंहिंजी तमामु घणी केयर कयो ऐं कोशिशि कयो त तव्हांजो जेको डॉक्टर आहे तव्हां उन सां रुजू कयो ऐं उन सां ई डिस्कस कयो, कंहिं ते बिलीव करण जे बदिरां तव्हां उन डॉक्टर जी रिकमेंडेशन ते हलो। व्यूअर्स, वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं प्रोग्राम जो फर्स्ट ब्रेक आहे, वरी असां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवंदसि अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं यकीनन सुबुह सुबुह जो वक़्तु अवां जा ॿ-चार कमकार ऐं वरी तव्हां प्रोग्राम ॾिसंदा हूंदा। प्रोग्राम अॼु असां ॿारनि जे हवाले सां स्पेशली कंडक्ट करे रहिया आहियूं, छाकाणि त मौसम तब्दील थी चुकी आहे ऐं मौसम जो यकीनन असांजी सिहत ते, असांजे मिज़ाजनि ते असरु पवे थो ऐं कोशिशि करणु खपे त जॾहिं थधि थिए थी त उन में असां पंहिंजो पाण खे घणो थधि खां बचायूं। अच्छा, हूअं त तमामु घणियूं गर्मियूं बर्दाश्त करे वेंदा आहियूं, सघ हाणे असां में इहा, मां ईअं चवां त असां पंहिंजो पाण खे सेट करे छॾियो आहे त ठीकु आहे, घणियूं गर्मियूं आहिनि ऐं असांखे बर्दाश्त करणियूं आहिनि ऐं पंहिंजी रुटीन खां भटी कोन सघंदा आहियूं, त उन रुटीन खे बि फॉलो करिणो हूंदो आहे। ऐं मौसम वरी जॾहिं थोरी चेंज थियणु लॻंदी आहे त पोइ असांखे मौसम तमामु घणी वणंदड़ महसूसु थींदी आहे। सो वणंदड़ मौसम ऐं वरी पोइ मौसम में जॾहिं उहा केयर असां विसरी वेंदा आहियूं त पोइ थोरो घणो असां प्रॉब्लम खे फेस कंदा आहियूं। घणियूं मेडिसन वठण खां बहितर आहे, असां इहा ई लास्ट असांजो जेको सेगमेंट हलियो, फर्स्ट सेगमेंट प्रोग्राम जो, त इहो ई डिस्कस करे रहिया हुआसीं त घणियूं मेडिसन वठण खां बहितर आहे त तव्हां पंहिंजी केयर पाण कयो। टोटका घर जा जेके हूंदा आहिनि उहे वधीक बहितर हूंदा आहिनि, स्पेशली ॿारनि जे हवाले सां। सो अव्हां जा ॿार जेकॾहिं उन्हनि खे जल्दी जल्दी ज़ुकाम थिए पियो, खंघि थिए पई, छाती ॿार जी वठिजी वञे पई, त उनजी केयर त तमामु लाज़मी आहे ऐं यकीनन डॉक्टर सां रुजू करण बि इंतिहाई लाज़मी आहे। सो सर, ॿारनि जी केयर जे हवाले सां बि पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। अच्छा, हिन सीज़न में घणो छा जो ख़तरो हूंदो आहे, ॿार कहिड़ी बीमारी में वधीक वकड़जी सघे थो? हिन मौसम में हिकिड़ो त अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, उन में इहे जेके पाण डिस्कस कया त खंघि, ज़ुकाम, गलो ख़राब, इहे अची था वञनि अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन में। ऐं उनखां अलावा लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट मतिलबु नमूनिया वग़ैरह जा चांस बि हूंदा आहिनि। ऐं उन खां अलावा ख़ासि तौर ते जेके माण्हू एलर्जिक आहिनि, जेके प्रोन टू एज़मा, उन्हनि खे, नंढड़नि ॿारनि खे ब्रोंकियोलाइटिस ऐं वॾनि खे ब्रोंकाइटिस वग़ैरह ऐं एज़मा, जेका साह जी तकलीफ़, जंहिंखे पाण दम चऊं था, त उहे उन्हनि में वधीक जेका आहे, जेकॾहिं 2-3 महीननि में हिकिड़ो अधु दफ़ो प्रॉब्लम जंहिंखे थींदड़ आहे त उहो हर हफ़्ते 15 ॾींहंनि में जेकॾहिं उहो पूरो प्रॉपर केयर न कंदो त उहो जल्दी जल्दी उनखे डॉक्टर वटि वञिणो पवंदो, मेडिसन वठणियूं पवंदियूं। त इहे ख़ासि तौर ते सियारे में जेके नमूनिया, एज़मा, ब्रोंकाइटिस, ब्रोंकियोलाइटिस, अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, इहे ई मेन जेके आहिनि मसइला थधि जा जेके इहे थींदा आहिनि उनमें। ओके ओके जी, उनमें फर्दर कुझु ऐड करणु चाहियो पिया? फर्दर इहो ई आहे त उन्हनि में ज़हन में इहो रखिणो आहे त भले नंढड़ी बीमारी हुजे ऐं ज़रूरी न आहे त मेडिकेशन, असांजो टारगेट इहो हूंदो आहे त डॉक्टर वटि वञूं था त डॉक्टर दवाऊं लिखी ऐं मेडिसन जी भरी भरे ज़रूरु खणी अचिणो आहे, ईअं न हुजणु खपे। एहतियातन जेकॾहिं तव्हां डॉक्टर वटि वञो था ऐं डॉक्टर तव्हांखे प्रिस्क्रिप्शन ते चए थो त भई हिनखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे ऐं सिंपल हिनखे तव्हां स्टीम ॾियो, या ज़रूरत आहे त बुखार थिए थो पेनाडॉल ॾेई छॾियो, त उन ते इंसिस्ट न करियो डॉक्टर वटि त भई न एंटीबायोटिक तव्हां लिखो या ही दवा ॾियो या उहो, इन करे पोइ डॉक्टर बि, सभु डॉक्टर तव्हांजी ॻाल्हि खे मञी वेंदा। इन करे इहो हिकिड़ो बिज़नेस आहे, ज़रूरी न आहे डॉक्टर तव्हांखे रेज़िस्ट कनि। तंहिंजे करे बहितर ऑप्शन इहो ई हूंदो आहे त डॉक्टर ते छॾिजे। जेकॾहिं उहो तव्हांखे मेडिसिन घणियूं नथो लिखे, तव्हां सम्झंदो उहो बहितर डॉक्टर आहे। तंहिंजे करे बहितर बचाव जो तरीक़ेकार इहो ई आहे ऐं उन्हनि में प्रिवेंशन लाइ इहो ई आहे त तव्हांखे जंहिं शइ सां तकलीफ़ थिए थी, फ़र्ज़ु करियो जेकॾहिं तव्हां कोल्ड ड्रिंक पीअण सां तव्हांखे ख़बर आहे त आउं कोल्ड ड्रिंक पीअंदुसि त मूंखे खंघि थियणु शुरू थींदी, तव्हांखे ख़बर आहे त आइस्क्रीम खाइण खां पोइ
गलो ख़राब थियण शुरू थींदो आहे त पोइ उन्हनि खां अवॉइड कजे। असां वटि सॼो कमु आहे थेरोपेटिक जो मतिलबु आहे जॾहिं बीमार थिबो तॾहिं डॉक्टर वटि वञिबो, पर प्रिवेंशन में 90% पाकिस्तान में अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे पंहिंजी इहा ख़बर कोन हूंदी आहे त असांजो ब्लड प्रेशर आहे केतिरो। जॾहिं ओचितो का तकलीफ़ थींदी आहे डॉक्टर वटि वञिबो आहे, डॉक्टर चवंदो तव्हांखे तव्हांजो ब्लड प्रेशर त इलाही आहे, त ॿियो सुवाल हुन खां पोइ डॉक्टर इहो कंदो तव्हांखे छा ब्लड प्रेशर रहंदो आहे हाइपरटेंसिव, असां त कॾहिं चेक ई कोन करायो, असांखे का ख़बर ई न आहे। त रूटीन चेकअप जेके हूंदा आहिनि घटि में घटि चाहे ॿार हुजनि चाहे वॾा हुजनि, ऐं स्पेशली ॿारनि में त रूटीन चेकअप इंतिहाई ज़रूरी आहे। उनजी वजह इहा आहे त ॿार ग्रोइंग एज में आहिनि। हिकिड़ो ॿार जेको ॼमे थो उहो 3 किलो उनजो वज़न हूंदो आहे, 50 सेंटीमीटर या 20 इंच उनजी हाइट हूंदी आहे, उनजे सिर जी जेका मथे जी माप जेका हूंदी आहे 33-35 सेंटीमीटर हूंदी आहे। पर साल में जॾहिं उहो ॿार 10 किलो जो थो थिए, उहो ॿार जॾहिं ॼमे थो त न वेही थो सघे, न हले थो, न कंध थो चले, पर साल में उहो ॿार हलण बि शुरू करे थो, कंध बि चले थो, वेह बि थो, ॻाल्हाए बि थो, खाधो बि खाए थो। त इहे सभु शयूं वाकई उन ॿार में उन उमिरि ताईं आयूं आहिनि या डिलेड आहिनि, त उहा अर्ली जेकॾहिं ख़बर पइजी वेंदी, तव्हां शयूं डिटेक्ट करे वरितियूं त हिन ॿार खे जी वाध वेझ में मसइलो आहे, जिस्मानी वाध वेझ में मसइलो आहे, दिमाग़ी वाध वेझ में मसइलो आहे, त उनखे इंटरवेन करे सघिजे थो। अर्ली इंटरवेन जेका आहे उन सां काफ़ी बेनिफिट थी सघे थो। जॾहिं लेट थी वेंदी आहे, 5 साल में हिकिड़ो ॿारु अचे तव्हां वटि ऐं उनजी हाइट जेका आहे उनजो वेट साल खां बि घटि उमिरि वारो हुजे त उनजो मतिलबु आहे त तव्हां इलाही देरि करे आया आहियो, या ॿारु हिकिड़ो 3-4 सालनि ताईं ॻाल्हाए नथो, हिकिड़ो अखर बि नथो ॻाल्हाए, ऐं पेरेंट्स जो इहो हूंदो आहे त असांजा ॿिया ॿार जेके आहिनि उन्हनि बि देरि सां ॻाल्हायो, तंहिंजे करे का ॻाल्हि न आहे, इहो नथो ॻाल्हाए त पाण ई ॻाल्हाईंदो। त इहो जेको असांजो रवैयो आहे इन सां असांजे ॿारनि खे नुक़सानु थिए थो। जेकॾहिं ॿारु तव्हांजो ॻाल्हाए नथो त उनखे फौरन साल जे ॿार खे घटि में घटि सिंगल मीनिंगफुल वर्ड, को बि हिकिड़ो अखर जेको मतिलबु वारो हुजे, माउ खे मां चए, सभिनी खे मां चए थो त उनजो मतिलबु स्पीच इहा प्रॉपर न आहे। त उहा शइ जेकॾहिं नथो करे, 2 सालनि जो ॿारु 2 वर्ड्स जेको आहे सेंटेंस नथो ॻाल्हाए, त तव्हांखे घटि में घटि उन लाइ परेशान थियणु खपे, डॉक्टर सां मशवरो करणु खपे। ऐं ॿार जेके सफ़ा न ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जो प्राइमरी शइ इहा हूंदी आहे त उन्हनि जी हियरिंग, उनखे ॾिसणु ज़रूरी हूंदो आहे। अक्सर सुवाल कबो आहे तव्हांजो ॿारु ॿुधे थो? हा डॉक्टर साहब ॿुधे थो, टीवी जे अॻियां डांस करे थो। बाबा टीवी जे अॻियां डांस करे थो ॾिसी करे, पर ॿुधे थो या न? तव्हां पोयां उनखे आवाज़ ॾेई कॾहिं चेक कयो आहे त प्रॉपर वे में उनजी हियरिंग आहे? जेकॾहिं हियरिंग ठीकु न आहे या स्लो आहे किथे, त पहिरीं कमु त इहो हूंदो आहे प्रॉपर वे में उनजी टेस्ट थींदियूं आहिनि, ऑडियोमेट्री थींदी आहे, बहिरा थींदो आहे। उहे जेकॾहिं टेस्टूं थींदियूं आहिनि उन्हनि में हियरिंग जो इशू हूंदो आहे। हिकिड़ा बिल्कुलु डीफ हूंदा आहिनि, हिकिड़नि में स्लो हूंदा आहिनि। त उन्हनि में अॼुकल्ह जे दौर में त उहे मशीनूं बि लॻनि थियूं, ट्रांसप्लांट बि थियनि था। त अर्ली जेकॾहिं डिटेक्ट करे वठिबो त उहा हियरिंग बि उनजी बहितर थी वेंदी, ऐं ॿारु जेको ॿुधंदो सो ॻाल्हाईंदो एग्ज़ैक्टली। त ईअं न त तव्हां इन में त बाबा हाणे ॿार असांजा ॿिया बि जेके 3 सालनि में ॻाल्हाईंदा इन जे करे कुझु कोन्हे। त इहे शयूं प्रिवेंशन में अचनि थियूं। तव्हांजी ॿार जी डेवलपमेंट प्रॉपर नथी थिए त उहो ॿारु सॼी उमिरि लाइ स्लो रहंदो, पोइते रहंदो। ऐं असां वटि अॼुकल्ह जेके इशू आहिनि उहे आहिनि इहे ॿारनि जे ग्रोथ में हाइट जो वॾो मसइलो आहे, जंहिंखे असां स्टंटिंग चऊं था। स्टंटिंग जो मतिलबु आहे त ॿार जी जेका हुनखे हाइट थियणु खपे, जेका हुजणु खपे, उन ते नथा पइजनि। उन जी वजह इहा आहे त अर्ली जेके एज आहे उन में उनजी न प्रॉपर डाइट मिली आहे, न उनखे प्रॉपर जेका उनजी ग्रोथ थी आहे। हाणे त असां वटि इहो कॉन्सेप्ट अची वियो आहे त फर्स्ट 1000 डेज़, पहिरियां 1000 ॾींहं, ज़िंदगी जा पहिरियां 1000 ॾींहं, उन में 1000 ॾींहंनि में 270 270 डेज़ जेके उहे ॾींहं आहिनि
जेके ॿार इंट्रायूट्राइन लाइफ में रहे थो। बिल्कुलु बिल्कुलु 9 महीना जंहिंखे पाण चवंदा आहियूं 270 डेज़, त 270 डेज़ उहे आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बाक़ी 730 ॿिया पहिरियां 2 साल, 365 ॾींहं हिकिड़े साल में थियनि था, 2 सालनि में, त कंसीव करण खां 2 सालनि जी उमिरि ताईं इहे पहिरियां 1000 ॾींहं आहिनि जेके ॿार जी सॼी ज़िंदगी जो दारोमदार उनजे इंटेलेक्ट ते, उनजी ग्रोथ ते, उनजी हाइट ते, इन ड्यूरेशन में इन में जेके ॿार चाहे इंट्रायूट्राइन लाइफ में कंप्रोमाइज़ कनि, चाहे पहिरिएं साल में कनि, चाहे छो त 95% ब्रेन जी डेवलपमेंट पहिरें 2 सालनि में थी वञे। सही पिया चओ। त उते जेकॾहिं तव्हां कंप्रोमाइज़ कयो ऐं इन्हनि ॾींहंनि में किथे ब्रेस्ट फीडिंग न मिली ॿार खे माउ जो खीरु ॼमण सां, या बल्कि ॿार प्रॉपर जॻह ते पैदा न थियो, के अहिड़ी जॻह ते पैदा थियो त ॿार खे ॼमण खां पोइ हेल्प करण वारो माण्हू कोन्हे ऐं ॿार रुनू कोन, जंहिंखे पाण वेलकम किराए चवंदा आहियूं, ॿार ॼमण सां रोंदो आहे, जेकॾहिं ॿार ॼमण सां न रुनू उनजो मतिलबु आहे त ॿुॾल जाओ, सही सही बर्थ एस्फिक्सिया, हाँ, उनजे दिमाग़ खे ऑक्सीजन ये न वर्ड्स मिली, यूज़ कया वेंदा आहिनि, त उन में इहे मसइला थियनि था, तव्हांजो प्रॉपर केयर न थियो माउ जो, ऐं उन खां पोइ ब्रेस्ट फीडिंग न मिली, वैक्सीनेशन न थी, विनिंग प्रॉपर टाइम ते स्टार्ट न थी, त इहे सभई शयूं ॿार जी सॼी ज़िंदगी ते असरअंदाज़ थियनि थियूं। इफेक्ट विझनि थियूं। बिल्कुलु बिल्कुलु सही चई रहिया आहियो। अच्छा सर, ॿार जी मेंटल ग्रोथ 2 सालनि जे अंदरि ॿार जो ज़हन प्रॉपर तरीक़े सां कमु करणु शुरू करे थो, ॿारु सही तरीक़े सां शयुनि खे ऑब्ज़र्व करे थो, हुनजे अॻियां जेको कुझु थी रहियो आहे ॿारु उन एक्ट खे फॉलो कंदो आहे ऐं उहे सभु शयूं करण जी कोशिशि कंदो आहे। तव्हां ॾाढो सुठो एग्ज़ाम्पल ॾिनो त पेरेंट्स ईंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि त असांजो ॿारु टीवी जे अॻियां डांस करे थो, इट मीन्स दैट हू ऑब्ज़र्व करे थो, हू ॾिसे थो ऐं उअं ई उहो एक्ट करण जी कोशिशि करे पियो, पर उहो ॿारु ॿुधे कोन पियो ऐं हुनजे ॻाल्हाइण जो बेसिक मसइलो इहो आहे त तव्हांजो ॿारु सही तरीक़े सां ॿुधे कोन थो, तॾहिं उहे लफ़्ज़ वर्जाए कोन थो सघे। सो जेकॾहिं अव्हांजो ॿारु ॻाल्हाए कोन पियो ऐं हुनजी एज आहे, तव्हां ॾिसो पिया त हाणे ॿार खे ॻाल्हाइणु खपे, त तव्हां हिकु दफ़ो कंहिं डॉक्टर ॾे वञो, क्वालिफाइड डॉक्टर ॾे वञो ऐं ॿार जी पूरी कंडीशन डॉक्टर सां तव्हां डिस्कस कयो ऐं इनशाला तव्हांजो ॿारु ज़रूरु ॻाल्हाइणु शुरू कंदो। जेकर हुनजे ॿुधण जो मसइलो आहे त अव्हां ॿुधायो त अॼुकल्ह असां वटि मशीन्स आहिनि ऐं इहो प्रॉब्लम ॾाढो ईज़ीली हैंडल थी चुको आहे, इन प्रॉब्लम खे असां ईज़ीली हैंडल कयूं था। अच्छा, फर्स्ट फीडिंग फ्रॉम मदर, ॿार जे लाइ फर्स्ट ब्रेस्ट फीडिंग जो बेस्ट टाइम छा हूंदो आहे, कीअं हूंदो आहे? ब्रेस्ट फीडिंग त इहा शइ आहे जेका नॉर्मल ॿारु ॼमे थो त उन खे फौरन ॼमण खां पोइ, साफ़ करण खां पोइ गरम कपिड़े में लपेटे वेट ऐं मदर जे पेट ते रखो तव्हां ॿार खे। उहो अॼुकल्ह त कैंगरू केयर जो इलाही सारो, त जेके ॿार जी वधि में वधि जेका मदर पंहिंजे पेट सां लॻाए उनखे ॿधी रखे थी त उनजो टेम्परेचर मेंटेन थिए थो, ॿार जी वेलबींग बहितर थिए थी, त फौरन अधु कलाक अंदरि तव्हां ब्रेस्ट फीडिंग स्टार्ट करे सघो था। ऐं उहा जेकॾहिं इवन सिज़ेरियन जेके थींदा आहिनि, जेके ऑपरेशन थींदा हॉस्पिटल्स में, उन्हनि में बि इहो ई हूंदो आहे त पहिरिएं ज़माने में इहो हूंदो त ऑपरेशन थियो, हाणे एनेस्थीसिया मां ॿारु अचे, हाणे त उन टेबल ते ई मरीज़ खे जाॻाए ऐं एनेस्थीसिया जो जेको असरु हूंदो आहे उनखे न्यूट्रलाइज़ करे पोइ मरीज़ शिफ्ट कबो आहे। त कलाक अंदरि तव्हां पहिरीं कलाक अंदरि हुन ॿार खे ब्रेस्ट फीडिंग ज़रूरु ॾियो। ऐं पहिरियों जेको आहे थञ, पहिरियों खीरु जेको आहे माउ जो कोलास्ट्रम जेको आहे उहो सभिनी खां वधीक इंतिहाई अहम आहे, उन जा बि असर सॼी ज़िंदगी रहंदा। उनजी वजह इहा आहे त उहो जेको कोलास्ट्रम आहे पहिरियों खीरु, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एंटीबॉडीज़ आहिनि जेके ॿारु जॾहिं उहो खीरु पीए थो त पहिरियां 3 महीना 6 महीननि ताईं उहे एंटीबॉडीज़ उनजे सर्कुलेशन में रहनि थियूं। ऐं ॿारु जेको पहिरियां 3-4 महीना हूंदा आहिनि उन में उनजी क़ुवत मुदाफ़ियत, उनजी इम्यूनिटी एतिरी स्ट्रांग कोन हूंदी आहे, त जेसि ताईं उनजी इम्यूनिटी डेवलप थिए त उहे जेके एंटीबॉडीज़ ॿार में उन कोलास्ट्रम मां अची वई हूंदियूं आहिनि, उहे बीमारियुनि खां उन ॿार खे
बचाइनि थियूं। त फौरन शुरू करिणो आहे, इन में को कंप्रोमाइज़ कोन्हे। सर असां वटि केतिरियूं मिथ्स त हूंदियूं आहिनि, जेकॾहिं उहे फैमिलीज़ जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि मां अचनि थियूं त उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ा रूल्स ऐं रेगुलेशन्स हूंदा आहिनि, त डॉक्टर खे मुंहिंजे ख़्याल सां कन्विंस करण में बि उहो टाइम खपंदो आहे, ऐं असां वटि अवेयरनेस जी बि घटिताई ज़रूरु आहे। स्टिल हिन दौर में बि असां वटि उहा अवेयरनेस जी घटिताई आहे, जंहिंजे करे घणा सारा प्रॉब्लम्स थियनि था। अच्छा, उनखां अलावा सर प्रॉपर तरीक़े सां ॿार जी मालिश कई वेंदी आहे, ॿार खे प्रॉपर तरीक़े सां मदर जे तरफ़ खां उहो टाइम ॾिनो वेंदो आहे, इहो केतिरो इम्पॉर्टेंट आहे भला? ॾिसो, इम्पॉर्टेंट इन सेंस में त जेकॾहिं प्रॉपर वे में उनजी मालिश कजे थी त ठीकु आहे, पर के जेके लेम आहिनि, दायूं वग़ैरह आहिनि या मासियूं आहिनि, उहे त उन ॿार खे अहिड़ो रगड़ो लॻाइनि थियूं जो कॾहिं कॾहिं फ्रैक्चर थियो वञनि, ॿार जूं रड़ियूं पयूं पवंदियूं आहिनि, पर चवंदियूं न इंसान अञा मज़बूत थींदो। त उन क़िस्म जी मालिश ऐं इहे जेके आहिनि हार्मफुल आहिनि। बाक़ी नॉर्मली जेकॾहिं तव्हां सिंपल तेल लॻाए उनखे वेंझण खां अॻु में साफ़ करियो था त इन में को हार्म कोन्हे, त उहो करे सघिजे थो। बाक़ी ज़बरदस्ती जेके कनि थियूं मासियूं उहो बिल्कुलु, या जीअं हूंदो आहे त बाबा नक छिके उनखे वॾो कबो, अखियूं सुरमे जी जेका वॾी थुल्ही कानी उन सां विझिबो त अखियूं वॾियूं थींदियूं, रोशनी वधीक थींदी। इहे सभु जेका शइ नेचुरल आहे, कुदरती, जेकॾहिं तव्हांजूं अखियूं वॾियूं आहिनि त वॾियूं रहंदियूं, जेकॾहिं तव्हांजूं अखियूं नंढियूं आहिनि त नंढियूं रहंदियूं। नक जेकॾहिं तव्हांजो सिधो आहे त सिधो ई रहंदो, जेकॾहिं नक जी बिल्कुलु चौंपदार फर्स्ट क्लास न आहे त तव्हां चाहे उनखे केतिरो पिया छिकियो त उहो को उन सां फ़र्क़ु कोन पवंदो, उहो नुक़सान करे सघे थो। त इहे जेके शयूं आहिनि, इन्हनि जो को मुंहिंजे ख़्याल में को फ़ाइदो कोन्हे, पर सिंपल मालिश करण में को नुक़सान कोन्हे, उहो करे सघिजे थी। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु। असां वटि लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, मां पंहिंजो तारीफ़ कराईंदा, किथां खां ॻाल्हाए रहिया आहियो, मुंहिंजो नालो छा आहे? मां जी इहो सादिक़ाबाद पंजाब खां ॻाल्हायां थो, रहीमयार ख़ान खां। तव्हांखे मां भली कार चवंदसि, तव्हां छा चवणु चाहियो पिया? अव्हांखे असां वेलकम चऊं था, अव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, अव्हां छा चवणु चाहियो था? हा, मुंहिंजो ॿारु आहे हिकु 12 सालनि जो, उनखे असां रहीमयार ख़ान सादिक़ाबाद, वरी हुननि मुल्तान डिस्चार्ज कयो, मुल्तान वारनि चयो त हाणे कराची वञो, उनजे फेफड़नि जो मसइलो। मां चयो डॉक्टर साहिब का रहनुमाई करे न। अव्हां ॿार जो मसइलो ॿुधायो त ॿार खे छा प्रॉब्लम आहे, त डॉक्टर साहिब तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। हा, ॿार में जेकी इहा प्रॉब्लम आहे भेण, त उहो साह जी उनखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, ऐं बलगम जेको आहे थोरी थोरी ईंदी अथसि। ठीकु आहे सर, तव्हां कुझु सवाल पुछणु चाहियो था? नमूनियो जंहिंखे चवंदा आहियूं पाण, सीनो बंदि थियल हूंदो आहे। ठीकु आहे अदा सर, कुझु पुछणु चाहियो था? तव्हांजे ॿार खे इहो सदाईं थींदो रहंदो आहे या मौसम जे हिसाब सां थींदो आहे, बलगम ईंदो आहे? न न, उहो लॻातार 10 महीननि जो, उन खां वठी 10 महीननि खां वठी हाणे 12-13 सालनि जो थी लगातार हलंदो आहे। तव्हांजे खानदान में का साह जी तकलीफ़ ॿियनि खे? अदा, अव्हांजे खानदान में का साह जी तकलीफ़ रहंदी आई आहे? हा, साह जी तकलीफ़ यकी रहंदी आहे, 24 कलाक रहंदी आहे। असां पुछणु चाहियूं पिया, असां अव्हां खां पुछणु चाहियूं पिया त छा इहो थोरो खानदानी मसइलो आहे, तव्हांजे खानदान में ईअं थींदो आहे ॿारनि सां? हुननि मुल्तान वारनि चयो त हिनजो हिकु टेस्ट आहे स्वाइड क्लोराइड, उन में इहा ख़बर पवंदी त इहा खानदानी आहे या विरासती आहे या माउ जे पेट खां, लेकिन न इहा खानदानी आहे न इहा विरासती आहे। ठीकु आहे, ठीकु आहे सर। कोई जेका तव्हां चओ पिया त इहो मोस्ट प्रोबेबली ब्रोंकियल एस्थमा आहे, इन जो इहो आहे त हिकिड़ो त 12 साल जो तव्हांजो ॿारु थी वियो आहे। सर, असां हिननि खे आंसर कयूं था, ब्रेक जी तरफ़ वधूं। अव्हां जी महिरबानी, रहीम यार ख़ान खां तव्हां कॉल कई, ॿार जो मसइलो ॿुधायो। तव्हां असां सां कनेक्टेड रहिजो, प्रोग्राम ॾिसंदा रहिजो। ब्रेक आहे नंढो, ब्रेक जी तरफ़ वधूं था ऐं पोइ डॉक्टर साहब खां इन मसइले जो प्रॉपर सॉल्यूशन असां पुछंदासीं, अव्हां शेयर कंदा हलंदासीं। सो थैंक यू वंस अगेन। नंढड़ो सो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो ऐं ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में रहीम यार ख़ान खां असां वटि कॉलर शामिल थिया ऐं असां चाहियूं पिया त अवां जेको ॿार जो मसइलो ॿुधायो आहे त ॿार जीअं ॼाओ आहे उनखे छाती जो मसइलो रहे पियो, साह जी तकलीफ़ रहे पई ऐं अवां खे डॉक्टर्स चई रहिया आहिनि त तव्हां रहीम यार ख़ान खां कराची वञो ऐं डॉक्टर्स सां तव्हां वञी करे ॻाल्हायो ऐं प्रॉब्लम शेयर कयो। सो ॾाढा सुठा बहितरीनु डॉक्टर असां वटि मौजूदु आहिनि ऐं ॿारनि जे हवाले सां संदन जेका स्पेशलिटी आहे चाइल्ड्स एक्सपर्ट पाण आहिनि। सो सर हिननि जो जेको मसइलो आहे इन जो छा सॉल्यूशन आहे, सिंधी में सादन लफ़्ज़नि में हिननि खे अवां कीअं सम्झाईंदा? सादन लफ़्ज़नि में इहो आहे त ही प्रॉब्लम अहिड़ो न आहे जंहिंखे ठीकु नथो करे सघिजे, नंबर 1। ऐं ॿियो हिन में कुझु शयूं ॾिसण जी ज़रूरत हूंदी आहे। कॾहिं कॾहिं कंहिं ॿारनि खे सिस्टिक फाइब्रोसिस बि हूंदो आहे, उनजो वर्कअप करण जी ज़रूरत हूंदी आहे। सवलो कमु इहो आहे त तव्हां मुल्तान या लाहौर में इलाही सुठा डॉक्टर, ॿारनि जा डॉक्टर बि आहिनि ऐं चेस्ट जा पल्मोनोलॉजिस्ट जेके ॿारनि जे चेस्ट जा डॉक्टर, छाती जा लाहौर में मौजूदु आहिनि। उन्हनि खे तव्हां ॾेखारियो, होपफुली उहो ट्रीटमेंट सां बहितर थींदो। ॿियो इहो आहे त इस्लामाबाद में नेशनल एलर्जी सेंटर आहे, उते वञी हिकिड़ो दफ़ो इन जूं एलर्जी जूं 12 साल खां वॾनि ॿारनि जी आराम सां उते टेस्ट थिए थी। उहो टेस्ट थी वेंदियूं, जेकॾहिं का नॉन उन में अची वियो एलर्जन त उनजी वैक्सीन थी वेंदी ऐं इन जो ज़िंदगी भर लाइ इन बीमारी मां जान छुटी वेंदी। त इहो तव्हां पंजाब में उते ई मसइलो हल करे सघो था। कराची अचण जी तव्हांखे ज़रूरत मुंहिंजे ख़्याल में कोन पवंदी। ठीकु। अच्छा, माना इहो जेको आहे सो पाण चवंदा आहियूं न अस्थमा जो जेको मसइलो, इहो मसइलो थी सघे थो। सो तव्हांखे वधीक परेशान थियण जी ज़रूरत कोन आहे। अव्हांजे आस पास ई अव्हांखे सुठा क्वालिफाइड डॉक्टर्स मिली वेंदा ऐं इनशाअल्लाह तव्हांजो जेको मसइलो आहे ॿार जो इहो बि हल थी वेंदो। अच्छा, उनखां अलावा सर ही जेका सियारे जी मौसम आहे, थधि जॾहिं वधंदी आहे तमामु घणी, नंढे ॿार खां वठी मिडिल एज ऐं उन खां पोइ जेको एजिड माण्हू आहे, उमिरि जो वॾो जेको माण्हू आहे, उन जे लाइ बचाव जा तरीक़ेकार छा आहिनि? जेका बि बीमारी अव्हांखे थिए थी हिन मौसम जे हवाले सां त उन खां कीअं बचिजे, आउं चाहींदसि त प्रॉपर तरीक़े सां तव्हां असां सां डिस्कस कंदा हलो। थधि जॾहिं वधे थी त उन में मसइलात इहे ई थियनि था, वायरल इन्फेक्शन थियनि था, थ्रोट इन्फेक्शन थिए थो, नमूनिया थिए थी, ब्रोंकियोलाइटिस, ब्रोंकाइटिस, अस्थमा, इहे सभई थियनि था। वायरल इन्फेक्शन, अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, टॉन्सिलाइटिस, फेरेंजाइटिस, इहे सभई गले में जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा इन्फेक्शन, उन्हनि में मोस्टली घणा वायरल इन्फेक्शन हूंदा आहिनि। त उन जो हल इहो आहे, पहिरीं ॻाल्हि त पंहिंजो पाण खे सर्दी खां बचाइजे। उहे जेके बि मेयर आहिनि सर्दी जा, त प्रॉपर उनजी ड्रेसिंग प्रॉपर हुजणु खपे ऐं राति जो सुम्हण महिल प्रॉपर तव्हांखे ओढ़ण लाइ कपिड़ो हुजे। उथण महिल हरू भरू थधे पाणी सां सुबुह जो निंड मां उथी वेझणो न आहे, ताज़ो पाणी हुजे, थधो पाणी घटि में घटि इस्तेमालु कजे या न कजे। ॿियो इहो आहे डाइट पंहिंजी मौसम जे हिसाब सां कजे, ईअं न त थधियूं शयूं गैर ज़रूरी तव्हां हुन में इस्तेमालु करियो ऐं पोइ तव्हांजो गलो ख़राबु थिए। ॿियो इहो आहे त अक्सर असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे ई कोन। जेकॾहिं तव्हांखे छिकूं अचनि थियूं, तव्हांखे खंघि थिए थी, त तव्हां या त हथ सां साफ़ु करे छॾींदा नक खे, या कमीज़ सां साफ़ु करे छॾींदा, या 10 माण्हुनि जे विच में तव्हां वेठा आहियो त स्नीज़िंग थिए थी, ज़ोर सां माण्हू हिकिड़ो स्नीज़ करे थो, त उनजा वायरस 10 खां 14 फुटनि जे कमरे में स्प्रेड करे था वञनि ऐं उनजी लपेट में जेको बि ईंदो उनखे उहो इन्फेक्शन थींदो। त क्राउड्स खां बचणो आहे। घणा जेके हिकिड़े कमरे में माण्हू हुजनि था, जिते क्राउड्स हुजनि था, उते वायरल इन्फेक्शन जल्दी फैलजनि था। त इहे जंहिंखे चइबो आहे कफ एटिकेट, खंघि जॾहिं थिए थी त ॿियो न त तव्हां हथ घटि में घटि ॾियो, टिश्यू पेपर आहे त टिश्यू पेपर यूज़ करियो ऐं टिश्यू पेपर खे प्रॉपर वे में डिस्कार्ड करियो। त खंघि थियण महिल इहो करियो, छिकूं अचनि थियूं त बि टिश्यू पेपर यूज़ करियो, या घटि में घटि साइड ते वञी
ॿियनि खे जो बचा करियो वायरल सर हिकिड़ी इन्फेक्शन असां पंहिंजे एटिकेट्स में तव्हां बिल्कुलु सही चयो त कफ एटिकेट्स आहिनि ऐं मूंखे लॻे थो त जीअं जीअं दुनिया तेज़ी सां तब्दील थिए पई त असां पंहिंजा कुझु एटिकेट्स विञायूं पिया पहिरीं ॾाढो इहो तमामु घणो हिकिड़ो फैशन में ईअं चई सघूं था इन इहा शइ हूंदी त तव्हांखे रुमाल रखिणो हूंदो हुयो सो मूंखे लॻे थो इहा आदत ॾाढी सुठी आहे त तव्हांजो गॾु रुमाल तव्हांजे बैग में तव्हांजी जेब में हुजे बेशक तव्हां टिश्यू पेपर यूज़ कयो बट इट्स मच बेटर त तव्हां वटि हिकु रुमाल हुजे उन सां ऐं स्पेशली अमां जेकॾहिं एलर्जिक आहियो त तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां जॾहिं तव्हांखे निछ अचे थी छिक अचे थी त उन वक़्तु तव्हां रुमाल जो इस्तेमालु करियो छाकाणि त अवां पाण चयो त उन जा जरासीम्स ॾाढा तकिड़ा फैलजनि था जी 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 साॻी ॻाल्हि आहे न तव्हां जेकॾहिं हिकिड़ो रुमाल यूज़ करियो था या अॼुकल्ह डिस्पोजेबल जेके नैपकिन आहिनि उहे करियो था या टिश्यू पेपर टावल टिश्यू बि अचनि था त उन्हनि जो सभिनी जो मक़सदु इहो आहे त इहा जेका शइ इनखे ॿियनि खे कीअं बचाइजे ॿियनि खे बचाइण जो लाइ इहो ई आसान तरीक़ो आहे त तव्हां छिक ॾियो था त बि तव्हां टिश्यू पेपर रुमाल इस्तेमालु करियो खंघि थिए थी त बि इहो करियो ऐं ॿी ॻाल्हि रुमाल जेकॾहिं यूज़ करिणो बि आहे त हिकिड़ो रुमाल न हुजे 3, 4, 5 रुमाल हुजनि त जल्दी जल्दी उनखे वॉश कजे ऐं उनखे वेड़े सेड़े ईअं न त उहो रुमाल सॼो ॾींहुं हथ में जो उनखे करे ऐं उन में उन सां बि स्प्रेड थिए त इहे शयूं इन्हनि जो ख़्यालु करिणो आहे मुंहिंजे ख़्याल में त सियारो आसानी सां निकिरी वेंदो आहे बचा थी वेंदो आहे पर सिंपल रेमेडीज़ आहिनि नंढड़ियूं नंढड़ियूं जेका पाण पहिरीं बि ॻाल्हि करे चुकासीं त लूणु पाणी जा गरारा करियो स्टीम वठो ऐं तव्हां गैस ज़रूरी थधो पाणी आइस्क्रीम कोल्ड ड्रिंक इहे इस्तेमालु न करियो राति जो सीउ घणो आहे त ॿाहिरि न निकिरो ॿारनि खे स्कूल मोकिलियो था त प्रॉपर उनजी ड्रेसिंग करियो मथो ढकियलु हुजे हथ ढकियलु हुजनि ऐं ओल्ड एज ऐं ॿार सभिनी खां वधीक अफेक्टेड हर मसइले में उहे ई थींदा आहिनि चाहे बीमारियूं हुजनि चाहे जंगियूं हुजनि जेकी हुजे उन्हनि में सभिनी खां वधीक जेके आहिनि विक्टम जेके हूंदा आहिनि उहे ॿार ऐं ओल्ड एज वारा हूंदा आहिनि त आसान तरीक़ेकार आहिनि जंहिंसां तव्हां उन्हनि खे बचाए सघो था उन लाइ का वॾी रॉकेट साइंस कोन्हे सिंपल मेयर्स आहिनि जेके असीं घरनि में कंदा रहंदा आहियूं ऐं अॻिए ज़माने में इहे शयूं थींदियूं रहंदियूं हुयूं असीं पंहिंजो पाण खे इहो त भई इहा ख़बर न आहे पुराणनि ज़माननि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खां वेही तव्हां पुछो त इहे सभु ॻाल्हियूं जेके तव्हांखे डॉक्टर ॿुधाईंदा उन्हनि खां वधीक इहे शयूं उन्हनि खे अॻे ई ख़बर आहे बिल्कुलु हाणे इहो आहे त नई जनरेशन यंग जनरेशन उनखे इहा ॻाल्हि सम्झे थी थी ओल्ड एज फैशन आहे पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि हिननि खे ख़बर न आहे हर ॻाल्हि जो इलाज पिल्स आहिनि गोरियूं आहिनि दवाऊं आहिनि डॉक्टर वटि आहे ईअं न आहे बिल्कुलु इहे शयूं उन्हनि जा फ़ाइदा आहिनि सही बिल्कुलु ठीकु तव्हां चई रहिया आहियो ऐं स्टार्टिंग में बि जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल हले पई त डॉक्टर साहब बि चयो ऐं मूं बि इन ॻाल्हि खे क्लियर करण जी कोशिशि कई त घणियूं मेडिसन्स तव्हांजी सिहत ते असरु विझनि थियूं बहितर आहे त जेके घर जा टोटका हूंदा आहिनि तव्हां उन्हनि खे इस्तेमालु करियो उन्हनि खे कमु आणियो ऐं यकीनन सर तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो त फैमिली में को न को हिकु तव्हां वटि उहो मेंबर ज़रूरु हूंदो जेको वॾड़ो हूंदो ऐं अव्हांखे जॾहिं बि उहो गाइड करे थो त बिल्कुलु सही प्रॉपर उहो गाइड करे रहियो हूंदो आहे सो इहे जेके आम सादा टोटका आहिनि सियारे जी मुंद में ख़ासि करे जॾहिं असां इन्हनि शयुनि जी केयर करणु शुरू कयूं था त इहे शयूं ॾाढियूं असांखे फ़ाइदो रसाइनि थियूं असराइतियूं आहिनि ऐं उनखां अलावा डाइट जी अव्हां ॻाल्हि कई एज़ पर दी कंडीशन माना जीअं असां वटि मौसम चेंज थिए थी त कीअं असां पंहिंजी डाइट खे अच्छा सियारे जी मुंद चयो वेंदो आहे त खाधे पीते जे लाइ बि सियारे जी मुंद ॾाढी सुठी हूंदी आहे सो मां सम्झां थी त उहे ड्राई फ्रूट उनमें बॉइल्ड एग पंहिंजी डाइट खे जेतिरो सुठो रखी सघो अवां सुठो रखो सर इन दी एंड तव्हां खां असां मैसेज वठंदासीं अवां घटि टाइम ॾेई सघिया आहियो अॼु प्रोग्राम में सो तव्हांजो मैसेज छा हूंदो मैसेज इहो आहे त पंहिंजो ख़्यालु करियो नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि उन्हनि ते अमल करण सां जेके सिंपल रेमेडीज़ आहिनि जेके घरनि में तव्हांखे वॾा ॿुधाईंदा ऐं तव्हां पाण बि सम्झो था त इन्हनि शयुनि मां तव्हां वॾे नुक़सान खां बची सघो था ऐं इलाही सारो ख़र्चु तव्हांजो बची वेंदो सिहत तव्हांजी बहितर रहंदी त नंढड़ियूं नंढड़ियुनि शयुनि ते अमल करियो ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशहाल रखो डॉक्टरनि वटि बार बार
विज़िट न करणो। सर तव्हां ॾाढा सुठा डॉक्टर आहियो। अवां पंहिंजी पूरी बिरादरी खां बग़ावत करे रहिया आहियो ऐं चई रहिया आहियो त डॉक्टर्स ॾे तव्हां बार बार न वञो। वेल सर थैंक यू सो मच चंदीराम साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं प्रोग्राम असांजो ॾाढो वैल्यूएबल रहियो ऐं तव्हांजी जॾहिं बि असांजे प्रोग्राम में प्रेज़ेंस रही आहे ॾाढी वैल्यूएबल ॻाल्हियूं असांजे व्यूवर्स ताईं पहुतियूं आहिनि। थैंक यू वंस अगेन सर। व्यूवर्स असां ब्रेक जी तरफ़ वधी रहिया आहियूं। न्यूज़ ब्रेक आहे ऐं उन खां पोइ असांखे बख़्शण मेहराणवी साहब जॉइन कंदा, जेके ॾाढा सुठा शाइर आहिनि ऐं संदन लफ़्ज़नि में मूंखे लॻंदो आहे त हिकु जादू आहे, हिकु असरु आहे। जॾहिं आम अवाम पाण सभु आम माण्हू जॾहिं उन्हनि खे ॿुधंदा आहियूं त दिलि मोहिजी पवंदी आहे। सो आई एम मच एक्साइटेड। ब्रेक खां पोइ असां उन्हनि खे वेलकम चवंदासीं। कल्ह उन्हनि जो जनम ॾींहुं हुयो ऐं अॼु उन्हनि सां असां सुबुह मेहराण जे हिन अङण ते कचहरी कंदासीं। व्यूवर्स अवां काॾे न वञिजो ऐं ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण।